अस्सलाम वालेकुम गाइस, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। मां उमेद कयां थो त मुंहिंजा ही दोस्त पहिरियां दोस्त जेके आहिनि सभु जेके मूंखे ॾिसनि था सभु ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जी टहकंदा चढ़ंदा रहंदा। जी हाँ दोस्तो, मां त हिन टाइम किथे वेठल आहियां? शहरयार ख़ान जे बंगले जे साम्हूं वेठल आहियां ऐं मूंसां गॾु वेठल आहे अला जवायो सुमरो। अचे थो नज़र? अब हथ ते ला। अला जवायो सुमरो साईं, हे जी टाल आहे, शहरयार ख़ान बंगले जे साम्हूं जी टाल आहे ऐं टाल ते बसि वेठो आहे, कंहिं दोस्त जो इंतज़ारु कयां थो पियो ऐं दोस्त आहे उहो अफ़ज़ल सुमरो जेको मूंखे त खणणु आयो आहे ऐं खणणु अचे थो पियो ऐं वञूं था पिया असां। अॼु हिकिड़े ड्रामे जी शूट आहे, वाह हिमदू तुंहिंजी लाइ। जी हा, वाह हिमदू तुंहिंजी लाइ हिकु ड्रामे जो नालो आहे ऐं ॾिसूं था त हिमदू जी कहिड़ी लाइ आहे ऐं उते हलूं था। जेके असांखे उते ड्रामनि में जेको कमी पेशी हूंदी आहे, जेके असांखे ऐं मरहला दुख सुख वारा जेके हूंदा आहिनि अव्हांखे ॾेखारणु चाहियूं था। अचो त दोस्तो असां सां गॾु हलो ऐं ॾिसो त केतिरी जफ़ाकशी आहे, केतिरी महिनत आहे ऐं ईअं सम्झो त असांजो हिकिड़ो ज़रे जो बि ख़्यालु रखिणो पए थो ऐं हुनखां पोइ वरी असां तव्हां ॾाढो पेश कंदा आहियूं ड्रामो ऐं तव्हां वरी उन वेही करे ग़लतियूं कढंदा आहियो, यार हिते हीअं हिते हीअं। पर ॾिसो त हिन में केतिरी असांखे ॾुखियाई पेश अचनि थियूं, केतिरो ई तकलीफ़ूं अचनि थियूं पियूं, अव्हां ॾिसी सघंदव हुते। त मां अव्हांखे पूरे ड्रामे जेका रिकॉर्डिंग जेकी ग़लतियूं हुजूं उहे अव्हांखे ॾेखारींदुसि। हलूं था सिधो, अचे थो मुंहिंजो दोस्त अफ़ज़ल सुमरो ऐं अव्हांखे बि जेका वठी हलूं था। जी हा दोस्तो, मां हिते बीठल आहियां काश टीवी जे ऑफिस में ऐं अॼु असांजो जेको प्रोग्राम आहे वाह हिमदू तुंहिंजी लाइ। जी हा, वाह हिमदू तुंहिंजी लाइ जेको असांजो ड्रामो आहे काश टीवी ते जेको आनियर थींदो इंशाअल्लाह जल्द अव्हांखे ॾिसंदव। ऐं जेके असांजे हिन टीम में जेके असांजा हिन ड्रामे में जेके दोस्त कमु करनि था पिया, जेके अदाकार आहिनि, जेके फ़नकार आहिनि, मां मुंहिंजी हुननि सां मुलाक़ात बि करायां थो। असांजा डायरेक्टर साहिबु लाला फयाज़ साहिबु ऐं साईं असांजो आहे मोहतरम सीनियर मोहम्मद शाबान करवर साहिबु ऐं असांजा उबारे जा हिंदू कमदार वडेरे जो कमदार अलाह असांजो उबारे जो अफ़ज़ल सुमरो साहिबु, असांजे जीओपी डायरेक्टर घणो कुझु आहे, ठीकु आहे। ऐं असांजो भाउ हिनखे चङी तरह सुञाणींदा आहियो, हेॾा अचो हिनखे त बाबा तव्हां चङी तरह सुञाणींदा आहियो, हीअ कहिड़ी शख़्सियत आहे ऐं ड्रामा बि ॾिठा हूंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां तव्हांजो ख़ादिम अकबर रमू। तमामु बहितरीन ही कहाणी आहे, स्टोरी आहे, मज़ाया स्टोरी आहे। तमामु जल्द KTV ते अपलोड कई वेंदी, तव्हां हुते ॾिसजो। वॾी महिरबानी। ॿुधी वरितो न, मुंहिंजी पारत बि करे थो तव्हां दोस्तनि खे, ठीकु आहे। सो दोस्तो, अदा जो उस्ताद असांजो सीनियर आहे, इन जो YouTube ते चैनल आहे, इन खे लाइक कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो ऐं जो पेज बि आहे उन खे बि फॉलो कयो। तमामु बहितरीन सुठा व्लॉग ठाहींदो आहे, खाका ठाहींदो आहे। वॾी महिरबानी। ऐं असांजो जेको वाह हिमदू तुंहिंजी लाइ, हिमदू जो कैरेक्टर करंदा पिया, थोरो तकलीफ़ कंदा आहियो सर, थोरो हेॾा लाइट आहे माशाल्लाह। उहो तव्हांजो चहिरो हूं चमके घणो थियो, वरी हेॾा घणो चमकंदो, हेॾा अचो सर, हेॾा अचो। हा साईं, बिल्कुलु आयासीं। हे साईं असांजा मतिलबु हिन ड्रामे जा हीरो आहिनि, वाह हिमदू तुंहिंजी लाइ, हिमदू जो कैरेक्टर करनि था पिया ऐं जेको असांजो KTV ते इंशाअल्लाह जल्द तव्हां ॾिसंदव। बहितरीनु हिकिड़ी कॉमेडी सीरियल आहे असांजी ऐं जेको आनियर थींदी इंशाअल्लाह करीब वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांजी तारीफ़ करायो। ऐं असांजो ही सीनियर आर्टिस्ट आहे ताज साहिब उर्फ़ टीटू टीटू जे नाले सां मशहूरु आहे। ऐं ॿिया दोस्त मोहम्मद शाबान जी मुलाक़ात करायूं। साईं थोरो तकलीफ़ कयो, साईं डॉक्टर साहिबु। हाँ सही। डॉक्टर नालो ॿुधायो साईं। डॉक्टर हाणे खान सही। डॉक्टर हाणे खान। महिरबानी। मतिलबु पूरी टीम हिते आहे, इंशाअल्लाह जल्द अब असां निकिरूं था पिया, फ़लस्तीन ते वेंदासूं। ऐं अदो मंसूर अदा हेॾा अच न, थोरो असांजे हिन में नज़र त अच न,
माशाल्लाह माशाल्लाह मतलब पूरी टीम ते आहे ऐं असांजो एॾा फ़क़ीर वेठा पंहिंजे मसरूफ़ कम में लोकेशन थी वई आहे हेॾा ताज साहिब जो पुटु नाम बताओ आवाज़ अली तो दोस्तों पसंद करूँ तो इंशाल्लाह है असन मुझे ही गेटअप है खबर ने छाए अरे कड़े किस्म जो कैरेक्टर बाहर निकल दे डायरेक्टर के खबर होती छाए के जो कैरेक्टर है दिसों था ऐसे पर दोस्तन की इंशाल्लाह एंजॉय करदा सजे ड्रामे के में लुत्फ अंदोज थी तो इंशाल्लाह ता के असन ड्रामा पसंद ईंदो